अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार मोहम्मद उर्स चांडिया जी ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तों, मोहम्मद उर्स चांडियो ज़िले गाजीख्वाड़ जे जेको आहे सो ज़िले कंबर में जनम वरितो 1970 जे दारे। ऐं हाजी जेको आहे सो जलाल चांडियो जो बहितरीन शागिर्द हुयो मोहम्मद उर्स चांडियो ऐं वेझनि साथियुनि में शुमार कयो वञे थो। मोहम्मद उर्स चांडियो कुझु टाइम संगवदी तकरार जे करे जेल में बि रहियो कुझु अरसो, लेकिन पोइ जेको आहे सो 1990 दौरान लॾे करे पंहिंजो ॻोठु अबाणो छॾे करे ज़िले जामशोरे में वञी जेको आहे सो राज पशीर थियो। ऐं मोहम्मद उर्स चांडियो आख़िर ताईं उते ई रहंदो हुयो ऐं उन जी वफ़ात बि उते ई थी जलाल मोहम्मद उर्स चांडिया जी। पोइ मोहम्मद उर्स चांडिया जो जनाज़े निमाज़ बि जामशोरे में ई थियो ऐं मोहम्मद उर्स चांडिया जो जनाज़ो जेको आहे सो खणाए करे पंहिंजे अबाणे ॻोठ जे क़ब्रस्तान में उते जेको आहे सो दाख़िल कयो वियो। मोहम्मद उर्स चांडिया जूं 100 जी तादाद में एल्बम रिलीज़ थियल आहिनि, जंहिंमें ऑडियो कैस्टूं ऐं उन खां अलावा सीडियूं डीवीडियूं इहे बि जेको आहे सो रिलीज़ थियल आहिनि। दोस्तों, पुराणे ज़माने में जॾहिं नओं जेको आहे सो सीडियुनि जो दौरु आयो त पोइ वरी सीडियुनि में जेको आहे सो कैस्टूं रिलीज़ थींदियूं हुयूं डीवीडीअ जे हिसाब सां। पोइ माण्हू सीडियुनि में वञी कलाम ॿुधंदा हुया ऐं प्रोग्राम ऐं महफ़िल ॿुधंदा हुया। मोहम्मद उर्स चांडिया जी ख़िदमत एवज़ समय उनखे एवॉर्ड बि मिलियल आहिनि मुख़्तलिफ़ सिंध जा। ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडिया पंहिंजे कैस्टनि सां गॾोगॾु पूरी सिंध में जेको आहे सो नंढा वॾा प्रोग्राम अटेंड कया, जंहिंमें शादियुनि जा महफ़िल हुया ऐं जंहिंमें ख़ुशीअ जा महफ़िल हुया, जिन्हनि में माण्हू तौर कराईंदा हुया या शादियूं थींदियूं हुयूं। उन में माण्हू ख़ुशूसी दावत ॾेई मोहम्मद उर्स चांडिया खे घुराईंदा हुया पाण वटि। दोस्तों, मोहम्मद उर्स चांडिया जो ख़ानदान सॼो ईअं सम्झो मौसीक़ीअ सां तालुक़ु रखंदो हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो मैट्रिक ताईं तालीम हासिल करे सघियो ऐं मोहम्मद उर्स चांडिया खे ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हुयो। पहिरीं सिखियातूं थधे मोहम्मद उर्स चांडिया पंहिंजे मामे खां वरिती, लेकिन पोइ आहिस्ता आहिस्ता जलाल चांडिया जी तरफ़ वियो ऐं जलाल चांडिया जो बहितरीन शागिर्द थी ॾसियो मोहम्मद उर्स चांडिया। ऐं मोहम्मद उर्स चांडिया जलाल चांडिया खां सॻो बि बदिरायो ऐं अहिड़ो सिंध जो फ़नकार थी ॾसियो मोहम्मद उर्स चांडिया जो जलाल चांडिया खां ॿिए नंबर ते उनखे फ़नकार सम्झो वञे थो सिंध जो। जलाल चांडियो त सिंध जो हिकु पाए जो फ़नकार हुयो, लेकिन मोहम्मद उर्स चांडिया बि पंहिंजो नालो बीहारियो। मोहम्मद उर्स चांडिया दुनिया में त ॻायो, सिंध में पंहिंजे पूरे पाकिस्तान में त ॻायो, लेकिन मोहम्मद उर्स चांडिया दुबई थियो, सऊदी थियो, कतर थियो, इन्हनि मुल्कनि में मोहम्मद उर्स चांडिया खे दावत ॾेई घुराए करे उते बि उन जा महफ़िल रखिया विया। मोहम्मद उर्स चांडियो हिकु बहितरीन आवाज़ जो मालिक हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडिया जे केट में ऐं जलाल चांडिया वांगुरु हूबहू लॻंदो हुयो। जीअं ईअं माण्हू सम्झंदा हुया त जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो ॿई पाण में भाइर आहिनि। इन जे करे मोहम्मद उर्स चांडिया खे बि तमामु घणी सिंध में इज़त ॾींदा हुया माण्हू, छाजे करे जो अहिड़ी तरीक़े सां टोपी पाईंदो हुयो जीअं जलाल चांडियो पाईंदो हुयो, अजरक पाईंदो हुयो ऐं ॻाइण जो अंदाज़ बि ओड़ो ई हुयो जहिड़ो जलाल चांडिया जो हुयो। यकतारे चपड़ीअ सां ॻाईंदो हुयो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो